जदीद हुनरी सिख्या जी ज़रूरत। डॉक्टर बरकत नूनारी। वधंदड़ आबादी, घटिजंदड़ मुआशी ज़रियनि ऐं चोट चढ़ियल महांगाई जे करे टी दुनिया जे अक्सर मुल्कनि लाइ सभ खां वॾो सहारो सिर्फ़ परॾेही नाणू रहिया आहिनि। इंडिया, बांग्लादेश, इंडोनेशिया, फिलिपाइन ऐं पाकिस्तान पूरी दुनिया खे सभ खां वधीक मज़दूर ॾींदड़ मुल्क आहिनि। हर एक शोबे में साइंस ऐं टेक्नोलॉजी जे इस्तेमाल जे करे पूरी दुनिया में जिस्मानी मज़दूरनि जी घुर्ज घटिजी रही है, जंहिंखे हुनरमंद सिख्या टेक्नोलॉजी के ज़रिए पूरो कयो वञे थो। दुनिया के ॿियनि मुल्कनि में सरकारी सतह ते हुनरमंद मज़दूर तैयार करण लाइ बेहतरीन सिख्या जा मरकज़ मौजूद आहिनि, पर पाकिस्तान के अंदर सरकारी इदारनि जी तबाही ऐं सिंध में हुनरमंद सिख्या का अणॼाणाई सिंधी नौजवाननि खे परॾेही मुल्कनि में जदीद रोज़गार का महरूम करे पई। सिंधियुनि जे लाइ सभ खां सवलो ऐं सस्तो रस्तो सिर्फ़ अरब मुल्कनि जो आहे, जंहिंमें बि अक्सर सिंधी सिर्फ़ सऊदी अरब ऐं मुत्तहिदा अरब अमारात में मेहनत मज़दूरी करण वञनि था। सिंधी नौजवाननि जी अक्सरियत पढ़ियल लिखियल हुजण जे बावजूद बि हुनरी सिख्या न हुजण करे परॾेही मुल्कनि में जिस्मानी मज़दूरी जी ॻोल्हा कनि था। पर हींअर सऊदी अरब ऐं मुत्तहिदा अरब अमारात समेत तरक़ी याफ़्ता मुल्कनि में कोडर ऐं तगारी जो दौर कोन्हे रहियो। तंहिं करे जंहिंखे बि हुनरी सिख्या आहे उहो बहितरीन रोज़गार करे सघे थो। जंहिंखे हुनरी सिख्या कोन्हे उहो सिर्फ़ घर जी चौकीदारी या घर जी ड्राइवरी करे सघे थो। बाक़ी अणपढ़ियल नौजवान रेगिस्तानी इलाइक़नि में उठ चारण या ज़रई ज़मीन जी पोखी कनि था। कंहिं बि हुनरी सिख्या जे मरकज़ मां तरबियत वठी हुनरी सिख्या जो सर्टिफिकेट खणी सिंधी नौजवान बेहतर रोज़गार हासिल करे सघनि था, जिन मां कुछ ही हुनरी धंधा आहिनि। इलेक्ट्रीशियन। अरब मुल्कनि में इलेक्ट्रीशियन जी जॉब हर एक फैक्ट्री में, हर एक नंढी वॾी कंपनी, हर एक नंढी वॾी ऑफिस में आहे। जेकॾहिं को इलेक्ट्रीशियन पंहिंजो प्राइवेट कमु करे थो तॾहिं बि हिकु इंजीनियर खां वधीक कमाए थो। एसी टेक्नीशियन। अरब मुल्कनि में एयर कंडीशन खां सवाइ रहणु नामुमकिन आहे। हर घर, हर ऑफिस, हर फैक्ट्री, हर इदारे में एसी टेक्नीशियन जी घुर्ज रहे थी। जेकॾहिं को एसी टेक्नीशियन पंहिंजो नंढड़ो दुकान खोले पाण अकेले सिर कमु करे तॾहिं बि बहितरीन रोज़गार करे सघे थो। प्लम्बर। अरब मुल्कनि में हर हिकु बिल्डिंग में वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज जो पाइप फिट थियल हूंदो आहे। अक्सर हंधनि ते घरेलू इस्तेमाल जो पाणी टैंकर ज़रिए पहुचे थो ऐं ड्रेनेज जो पाणी बि टैंकर ज़रिए ई ख़ारिज थिए थो। पाइप फिटिंग जी थोरी ॼाण प्लम्बर जो बहितरीन रोज़गार थी सघे थी। मशीन ऑपरेटर। अरब मुल्कनि में फैक्ट्रियुनि, गुदामनि, कंस्ट्रक्शन कंपनियुनि खां वेंदे गुदामनि ऐं शहरनि जी बल्दियाती इदारनि में मशीन ऑपरेटर जी तमामु घणी डिमांड आहे। वेल्डर। मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि ऐं कंस्ट्रक्शन कंपनियुनि में वेल्डर जी जॉब बि आसानी सां मिली वञे थी। ब्रिकलेयर। सिंध में जॻहियूं ठाहींदड़ मिस्त्रियुनि खां ही मुख़्तलिफ़ कमु आहे, छो जो अरब मुल्कनि में सिरनि जे बदिरां ब्लॉक इस्तेमालु थियनि था ऐं ब्लॉक जी तरबियत सां ओसारी खे ब्रिकलेयर चइजे थो। ऑटो मैकेनिक। अरब मुल्कनि में गाॾियुनि जो इस्तेमालु तमामु घणो आहे, तंहिं करे गाॾियुनि जे मिस्त्रियुनि जी बि तमामु घणी डिमांड रहे थी। न सिर्फ़ प्राइवेट गिराजनि बल्कि हर हिकु कंपनी में ऑटो मैकेनिक जी जॉब बि मौजूदु रहे थी। कारपेंटर। वाढो। हुनरमंद वाढे जे लाइ अरब मुल्कनि में रोज़गार तमामु आसान आहे। कंहिं बि कंपनी खां अलावा पंहिंजो प्राइवेट कमु बि मिली सघेसि थो। लैंडस्केप। अरब मुल्क रेगिस्तानी इलाइक़नि में आहिनि। गुल ॿूटा वण छबर सरसब्ज़ करण जे लाइ जदीद साइंसी तरीक़नि सां कमु कयो वञे थो। लैंडस्केप हिकु बहितरीन रोज़गार आहे। उन्हनि खां अलावा बि सवे नंढा वॾा हुनरी शोबा आहिनि, जिन में थोरी हुनरी ॼाण ऐं लिखत में मौजूदु सर्टिफिकेट जे बुनियाद ते तव्हांखे बहितरीन रोज़गार मिली सघे थो। अरब मुल्कनि में अचण लाइ लखें रुपया ख़र्च करे हिते अची परेशान थियण ऐं आज़ाद वीज़ा जे नाले ते ठॻिजी बेरोज़गार वेहण या मजबूर थी तमामु घटि पघार ते मेहनत मज़दूरी करण जे बदिरां कंहिं बि टेक्निकल इदारे मां को 6 महीननि या साल खन जो हुनरी तरबियत जो कोर्स करे कंहिं ओवरसीज़ कंपनी या कंहिं वास्तेदार ज़रिए हुनरमंद नौकरी जी ॻोल्हा करियो। हुनरमंद नौकरी तव्हांखे इज़त भरियो रोज़गार ॾेई सघे थी।